أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين. لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون. فما يكذبك بعد بالدين. أليس الله بأحكم الحاكمين. صدق الله العظيم. सुभान अल्लाह सुभान अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम माहिया किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे भलीकार करे रही आहियां। इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान में मूंसां गॾु आहिनि। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ौज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी नाज़रीन मां बि तव्हां सां गॾु एहतियाम अफ़ज़ल जिते जिते ॾिसो पिया सभिनी खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। रमज़ान जो बाबरकत महीनो अल्हम्दुलिल्लाह मग़फ़िरत रोशरो हली रहियो आहे ऐं नेमतुनि जी ॻाल्हि अचे थी। अल्लाह पाक जे जेके नेमतूं आहिनि त उनजो शुक्र करणु घुरिजे असांजे मथां वाजिबु आहे। छो त जेकॾहिं असांखे जेके उज़वा आहिनि इहा बि नेमत आहे। जेके नंढड़ी हिकिड़ी नूर जी अखि में ज़री आहे त इहा बि नेमत आहे। बेशक ईअं खणी चवां त इंसान में जेकॾहिं कंहिं शइ जी कमी हुजे थी त उहो बि इंसान शुक्र करे थो। जेकॾहिं अहिड़ा मुस्लमान भाइर दोस्त असांजा पोइ चवंदा आहिनि त यार असां वटि हीअ शइ कान्हे का, हीअ शइ कान्हे का, हीअ जेकॾहिं हुजे त अलाह जो करम थींदो, हीअ शइ हुजे त बसि पोइ बसि इहा ई शइ मूंखे खपे थी। हर हाल में जेकॾहिं अलाह पाक तुंहिंजा शुक्र अदा कंदो अलाह पाक अञा तव्हांखे वधीक जेको आहे सो नवाज़ींदो। सो प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। बिल्कुलु। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मग़फ़िरत जो अशरो आहे ऐं अॼु ख़ैर सां 16हों रोज़ो आहे ऐं ॾिसो था त केॾो जल्दी सां रमज़ान गुज़रे पियो थो ऐं ख़बर ई नथी पए त ॾींहं कीअं हलंदा था वञनि ऐं मग़फ़िरत जो अशरो बाक़ी घटि रहिजी वियो आहे। त इन में तौबा कयो, अलाह खां माफ़ी घुरो, मग़फ़िरत जी दुआ घुरो, पंहिंजी आख़िरत संवारियो। हू त पाक ज़ात आहे, हू त अहिड़ी ज़ात आहे जो ॿ ॻोढ़ा बि जेकॾहिं ॻाड़ींदासीं त हू माफ़ करे थो छॾे। असांजी पंहिंजी नियत हुजे बसि त असां अलाह खां जेकॾहिं गिड़गिड़ाए बि पंहिंजी मग़फ़िरत, पंहिंजी आख़िरत, पंहिंजे प्यारनि लाइ दुआऊं घुरूं त अलाह साईं क़बूल कंदो। बसि उहा ई ॻाल्हि हिते ईंदी आहे त नियत साफ़ हुजे ऐं जेका बि दुआ घुरो उहा दिलि सां घुरो ऐं इहा तौबा कयो त अलाह साईं वरी न थींदो। इहो जेकॾहिं इंसानु करे न त मुंहिंजे ख़्याल सां इलाहियुनि शयुनि खां इंसानु पाक थी वेंदो। बेशक बिल्कुलु जी। त असां सां गॾु स्पॉन्सर्स बि आहिनि ऐं तलो कुकिंग ऑयल तव्हांखे ख़बर आहे त असांजो मेन स्पॉन्सर आहे।
तलो कुकिंग ऑयल एंड बनास्पति अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। तपाल मेज़बान, सिंध जी नंबर 1 चाहें। मरहबा गुलबहार, जहाँ प्यार वहाँ गुलबहार। बिग पॉलर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट। हमदर्द रूह अफ़ज़ा, मशरूब मशरक रूह अफ़ज़ा, पाकुला मिल्क, फुल क्रीम मिल्क, वाइटल टी, वाइटल पियो, ज़िंदगी जो, क्विज शरबत, ट्रूली टेस्टफुली, नीलसन पेंट्स, रंग जिंदगी का, नसीम मसाला, ट्रेडिशनल टेस्ट एंड क्वालिटी, मैकडोनल्ड्स, आई एम लविंग इट। आबे दुबई ड्रिंकिंग वाटर, ड्रिंक वेल लिव वेल। ऐं इन्हनि जा मसाला बि आहिनि, मलका मसाला जा, जंहिंमें हिमालयन पिंक सॉल्ट भी आहे, प्लेन स्पाइसिस भी आहिनि, ऐं रेसिपी मसाला भी आहिनि। जी एहतिशाम, बिल्कुलु असां ॿुधी अल्हम्दुलिल्लाह जी आगाज़ रोज़ानो वांगुरु असांजी हिन ट्रांसमिशन अफ़्तार जो जेको आगाज़ थींदो आहे तिलावत कलाम पाका थींदो आहे। कारी महमूद हुसैन जिन बाक़ाइदे प्रोग्राम जो आगाज़ करे चुका आहिनि। उन खां बाद में असां सां तमामु बहितरीन ॿिया बि सना ख़ान मुस्तफ़ा, ज़ाकिर लिबैत, सभु दोस्त असां सां गॾु वेठल आहिनि। ऐं किचन में जेकॾहिं असां सलाम दुआ करे वठूं, उन खां बाद में असां पंहिंजे महिमान तारीफ़ कराईंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो अली भाई? अल्लाह जो करम आहे। फूड हॉल जे किचन में तव्हांखे भली कार चऊं था। अॼु बि रोज़ जीअं 2 रेसिपियूं असां वटि आहिनि ज़बरदस्त। तलो जे तावनि सां असां 2 रेसिपियूं पचाईंदासीं, तमामु बहितरीन। अॼु असां वटि आहे हिकिड़ी गुजराती चिकन आहे जेका तमामु ज़बरदस्त थींदी आहे। गुजरात मां त न आई आहे चिकन? आहे उते ई आहे जेको तव्हांजे गुजरात जी जेके असां हिते आया आहिनि उन्हनि जी आहे, तमामु ज़बरदस्त थींदी आहे। ऐं हिकिड़ो असां शेक ठाहींदासीं चीकू जो ऐं केले जो, मरहबा गुलबहार शरबत में, तमामु ज़बरदस्त थींदो आहे। इंशाल्लाह तव्हांखे ठाहे इंशाल्लाह। बस थोड़ी देर में अचां थी। गुजराती चिकन जी रेसिपी त मूंखे सिखणी आहे तव्हां ज़रूरु ज़रूरु इंशाल्लाह। त एहतिशाम हम्द तव्हां ॿुधाईंदव? जी हमद मां ॿुधायां थो। पहिरियों असां पंहिंजे महिमान तारीफ़ करे छॾियूं त असांजे सेट ते कहिड़ा सना ख़ान वेठल आहिनि। ज़ाकिर लिबैत, रिज़वान हैदरी साहब, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम भली कार चऊं था। हिन पासे द माशूक अली असां सां गॾु आहिनि, उनखे वेलकम चऊं था। उनखां मोहम्मद कामरान आफ्ताब, आपको भी वेलकम कहते हैं, भली कार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। ऐं स्टार जेको तव्हां मूंखे चयो आहे हमदे बारे तला, त का दिलि चए थी मां का नात ॿुधाए छॾंदो अॻिते हली करे। हमद असां जेकॾहिं तव्हां खां ॿुधी वठूं त स्टार्ट करे था वठूं। ज़ाकिर लिबैत, रिज़वान हैदरी साहब जी आवाज़ में अल्लाह पाक जे हमदे बारे ताला खां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तमामु शुक्रगुज़ार आहियां केटीन वारनि जो, स्पेशल रमज़ान ट्रांसमिशन वारनि जो, जिन दावत ॾींहुं मदो कयो। वरी महिरबानी। हमद शरीफ़ मुंहिंजो पंहिंजो ई लिखियलु आहे। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। बाझारा बाझकर बाझारा बाझकर ऐ अल्लाह बाझकर, ऐ मौला बाझकर। बाझारा बाझकर बाझारा बाझकर ऐ मौला बाझकर, ऐ अल्लाह बाझकर। तू नबी जो बेआही खुदा, तू अली जो बेआही खुदा। तू नबी जो बेआही खुदा, तू अली जो बेआही खुदा। तू आरबे जहां तुझी सब ते नजर, ऐ मौला बाझकर, ऐ अल्लाह बाझकर। तुझी हस्ती आला अज़ीम, तू अल्लाह गफूरो रहीम। तुझी हस्ती आला अज़ीम, तू
अल्लाह गफूरो रहीम, गुनाहन में असां नाही कोई समर, ए मौला बाज कर, ए अल्लाह बाज कर। तुझी तस्बीह पढ़े हर पखी, जिक्र में हिल जिनो इन सभी। तुझी तस्बीह पढ़े हर पखी, जिक्र में हिल जिनो इन सभी। थियो हाजिर हमा ए अल्लाह तुझे दर, ए मौला बाज कर, ए अल्लाह बाज कर। मुँह न रोज़ा रख्या ए नमू, वक्त ते हिन नमाज़ूं पढ़ियूं। मुँह न रोज़ा रख्या ए नमू, वक्त ते हिन नमाज़ूं पढ़ियूं। नबी जी आल जो कंदो हाँ मां ज़िक्र, ए मौला बाज कर, ए अल्लाह बाज कर। बाझारा बाज कर, बाझारा बाज कर, ए मौला बाज कर, ए अल्लाह बाज कर। सुभान अल्लाह। ॾाढी प्यारी हमद तव्हां असांखे ॿुधाई, ॾाढी प्यारी लिखी बि आहे तव्हां, माशाअल्लाह ज़बरदस्त। जी किरण, मां इहा ॻाल्हि करे रहियो आहियां त असां ते नेमत कहिड़ी आहे? असांजे ॿ हथनि इहा नेमत आहे, मुंहिंजे ख़्याल में एतिरी नेमत आहे। जेकॾहिं अखियुनि इहा बि नेमत आहे, पेरनि इहा बि नेमत आहे, इंसानु पूरो सॼी नेमत आहे। पर मां इहो चवंदो आहियां, जेकॾहिं सभु नेमत आहे हिन दुनिया में असां आहियूं त उहो सदको आहे, वॾी नेमत मुंहिंजे मदीने जो लजपाल। जेकॾहिं उहे अलाह पाक फरमाए थो, मुंहिंजा महबूब जेकॾहिं मां तोखे पैदा न कयां हा त मां पंहिंजो रब हुजण बि ज़ाहिर न कयां हुआ। जे वॾी नेमत इहा आहे त जेकी दुनिया पूरी काइनात ई ख़लकी अलाह पाक पंहिंजे हबीब जे सदके ई ख़लकी आहे, त वॾी नेमत आहे नबी पाक असांजे लाइ। प्रोग्राम खे असां अॻिते वधाईंदासीं। जी जी, त असां सां गॾु DGND आहे, तव्हांजी सेहत जो भरोसो, ख़ालिस गंदम जो अटो। इफ़्तारी ऐं सहरी में DGN अटो ऐं मैदो ज़रूरी आहे। DGN कुदरती ज़ाइक़ो, आला मयार, तव्हांजे ख़ानदान लाइ ख़ालिस ऐं महफ़ूज़ अटो आहे। इन में तव्हांखे ख़बर आहे त चक्की अटो आहे ऐं देसी गंदम सां तयारु थींदो आहे। 100% होल वीट अटो, जंहिंमें सुपर फाइन बि आहे, सुपर सूजी बि आहे, चक्की अटो बि आहे ऐं सुपर मैदो बि आहे, जेको नेचुरल प्रोडक्ट आहे, 100% प्योर नेचुरल आहे। सो DGN लाज़मी इस्तेमालु कयो। जॾहिं बि तव्हांजे घरनि में मानी पचे थी त उन्हनि में तव्हां जेको आहे DGN अटो इस्तेमालु कयो। जी अतशा। जी बिल्कुलु, असां सां ॿिया बि सना ख़ान मुस्ता वेठल आहिनि। त अदा माशूक अली गई, मां चवंदुसि त नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। आना बटन ऑन कयोसि। हाँ सही। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। छो था घबरायो दीवानो, छो था घबरायो दीवानो, उम्मती आहियो साईं जा, साईं पाण बख़्शराईंदो,
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या भाग असांजा जो थियो राज़े रबिया मिलियो अहिड़ो नबिया। क्या भाग असांजा जो थियो राज़े रबिया मिलियो अहिड़ो नबिया। अल्लाह जो शुक्रान जो इंसान बनाए एहसान कयाई। अल्लाह जो शुक्रान जो इंसान बनाए एहसान कयाई। मुरसल जे मुहाबेन कह जी शिकिल मटिया मिलियो अहिड़ो नबिया। क्या भाग असांजा जो थियो राज़ी रबिया मिलियो अहिड़ो नबिया। अरशन ते मोहम्मद खे खुदा पाण घुरायो ऐं सेर करायो। अरशन ते मोहम्मद खे खुदा पाण घुरायो ऐं सेर करायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ब्रेक खां बाद में वरी तव्हांखे ख़िदमत हाज़िर थियूं था। इंशाल्लाह तव्हांखां ॿी नात ॿुधी वठूं था। नंढी ब्रेक खां बाद में असां वापसि अचूं था। केॾा न मुंहिंजे ॾिसंदा रहो महिमान रमज़ान। मेहमान रमज़ान जे फटाइल किचन में तव्हांखे भलीकार करे रही आहियां। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां हर रेसिपी पंहिंजी तलो कुकिंग ऑयल एंड बनस्पति में ठाहींदा आहियूं। छो त तलो ते आहे माउनि जो 70 सालनि खां एतबार जेको तव्हांजे खाधे खे ज़ाइकेदार ऐं सेहतमंद ठाहे थो। इन ई करे त हर ॿार चवंदो आहे अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। त अॼु बि जेका असां पंहिंजी रेसिपी ठाहे रहिया आहियूं तलो कुकिंग ऑयल में ठाहे रहिया आहियूं। सो अली भा तव्हां जीअं ॻाल्हि कई त गुजराती चिकन पिया ठाहियो त गुजराती चिकन जी छा रेसिपी असांजे व्यूअर्स खे जी जी मां बिल्कुलु ॿुधायां थो। पहिरियों तव्हांखे ॾेखारियां जो लुक ॾेखारियां। हा हे ॾिसी सघो था माशाल्लाह। मां तक़रीबन 2 चम्मच तलो कुकिंग जा विझी हिन में चिकन खे फ्राई कयुमि। अच्छा सुठे तरीक़े सां फ्राई करे ऐं पोइ मसालो हिन में वेंदो आहे। मसाला घणा कोन वेंदा आहिनि। इहे ॻाढ़ा मिर्च आहिनि तक़रीबन 1.5 चम्मच ॻाढ़ो मिर्च आहिनि। 2 चम्मच धनिया पाउडर आहे। अधु चम्मच हल्दी आहे ऐं लूणु हस्बे ज़ाइका। इहो जेको मसालो तव्हां ग्रीन नज़र अचे पियो इहो असां पीसंदा आहियूं। हिन में फूदनो आहे सावा धाणा आहिनि सावा मिर्च आहिनि ऐं ॾूंघी जो चूरो जेको हूंदो आहे उहो आहे उहो ग्राइंड करे सुठे तरीक़े सां हिनखे मां हिन में पचायो अथमि। ॾिसो तव्हां माशाल्लाह आलू ऐं चिकन असां तक़रीबन ऑलमोस्ट थोरा ॻरी विया आहिनि पर अञा हिन में 2 टे शयूं ॿियूं वेंदियूं। अच्छा मां तव्हांखां पुछणु चाहींदमि त असां थूम अदरक जो बि इस्तेमालु कंदा आहियूं। जी जी उहो मां हुन में विधो अथमि जेको पीठो अथमि न उन में थूम अदरक बि तव्हां हिन में न विझंदो उन में तव्हां विझी सघो था। सो मुंहिंजो हिन में विधियलु आहे उहो तव्हांखे ॿुधाइणु शायदि विसरी वियुमि। सो ॾिसो माशाल्लाह ही ज़बरदस्त हिन जी ग्रेवी बि सुठी थींदी आहे ऐं हिन जी ख़ासियत जेका सभ खां सुठी इहा हूंदी आहे कि हिनखे असां आख़िर में तड़को ॾींदा आहियूं। 3-4 शयूं जो तव्हांखे पोइ मां ॾेखारींदुसि त ही माशाल्लाह हाणे पची रही आहे। हाणे हिन में असां गिदामिड़ी जो पाणी विझंदासीं। हिन में न ॾही वेंदी न टमाटा वेंदा। हिन में गिदामिड़ी जो पाणी वेंदो तक़रीबन ही कप खनि हिकु पाणी जो आहे जेको हुनजी खटास ऐं जेको टेस्ट आणींदो ही गिदामिड़ी जो पाणी आणींदो। जी यानी थोड़ी खट्टी थींदी आहे। जी जी खटास इनमें हूंदी ऐं खटड़ी ऐं ॾाढी सुठी मज़ेदार थींदी आहे। महसूस थिए पियो त अॼु किरण जेको आहे न बाक़ी मां इंटरेस्ट वठी रही आहियां हिन रेसिपी में छो त इहा मुंहिंजे लाइ बि नई शइ आहे गुजराती चिकन। बिल्कुलु बिल्कुलु हाणे केरु असांजे गेस्ट वग़ैरह अचनि त उनखे चई सघिजे थो त गुजराती चिकन त खाईंदा अॻिलो चवंदो त बाक़ी इहो त कॾहिं खाधो इंशाल्लाह मां घर ते ज़रूर ट्राई कंदमि। इंशाल्लाह ॾाढी बहितरीन थींदी आहे। तव्हां बि ऐं जेके मूंखे ॾिसनि पिया मुंहिंजी भेनरूं उहो बि पंहिंजे घर में तव्हां ट्राई कजो ॾाढी सुठी थींदी आहे इंशाल्लाह। त एहतिशाम तव्हांजी तरफ़ अचूं था जेसि ताईं रेसिपी असांजी तयारु थी वठे। जी नाज़रीन बदहमदुल्ला त हिन वक़्तु असांखे तमामु ॿिया बि महिमान जॉइन करे चुका आहिनि। सो मां तारुफ़ कराए रहियो आहियां। असां सां गॾु आहिनि हिन पासे वेठल अहमद अली सिद्दीकी साहब। आपको तव्हांखे भलीकार चऊं था वेलकम चऊं था।
ऐं ॿियो ज़ैनुल आबदीन जेको हैदराबाद मां तशरीफ़ फरमा थियो आहे, नंढड़ो आहे, कमसन सना ख़ान मुस्तफ़ा आहे। ऐं जीअं ई खणी चवां त एज नंढड़ी आहे, उन माशाल्लाह कम उनजा वॾा आहिनि। सो अलाह साईं अन उनखे अञा कामयाबियूं तरक़ियूं कामरानियूं अता फ़रमाए। उन्हनि जी आवाज़ में असां नात शामिलु कंदासीं। हिन वक़्तु नात ॿुधी रहिया आहियूं मोहम्मद कामरान आफ़ताब खां, तो नात शामिल कीजिए। बिस्मिल्लाह। जी जी बिस्मिल्लाह। आन है आला हज़रत की नात सुनाना पेश करूँगा मैं। सल्लु अलल हबीब। कोई दुनिया अता में नहीं, हम ता तेरा हो जो हातिम को मुयस्सर ये नज़ारा तेरा। तो कह उठे देख के बख्शिश में ये रुतबा तेरा। वाह क्या जूदो करम है, वाह क्या जूदो करम है। शहेबतहा तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। और कुछ बशर होने के नाते बिल्कुलु असां नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए दोस्त गुज़ारिश कंदासीं। अहमद अली सिद्दीकी साहब जी तरफ़ हलूं था, उन जी आवाज़ में असां नात रसूल मक़बूल माइक तव्हां पास करे छॾिजो। हा जी बिस्मिल्लाह। सा कोई इंतज़ाम हो जाए, हुजूर सा कोई इंतज़ाम हो जाए। सा कोई इंतज़ाम हो जाए। सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए। मैं सिर्फ देख लूं एक बार सब्ज़ गुंबद को नजर से चूम लूं एक बार सब्ज़ गुंबद को
से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए, बला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए। और हुजूर आप जो सुन ले तो बात बन जाए। हुजूर आप जो सुन ले तो बात बन जाए। हुजूर आप जो कह दें तो काम हो जाए। हुजूर आप जो कह दें तो काम हो जाए। हुजूर ऐसा कोई इंतज़ाम हो जाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहमद अली सिद्दीकी साहब माशाल्लाह बहुत ही खूब पढ़ा माशाल्लाह जी। किचन में जी माशाल्लाह असां चिकन तयारु थी रही आहे, पर हाणे इनखे जो तड़को जेको आहे, जेका मेन हिन जी शइ आहे उहा असां हाणे तयारु कंदासीं तलो कुकिंग ऑयल में। मां तक़रीबन 2 चम्मच हिन में विधा हुआ। हाणे जेको असांखे वरी तड़के में जेको तेल मिलंदो उहो हिन जे ऊपर वेंदो। सो ही माशाल्लाह तलो कुकिंग ऑयल तमामु बहितरीनु। तव्हां बि पंहिंजे घर में तलो कुकिंग इस्तेमालु कंदा कयो। ऐं हीअ असांजी जेका डिश हूंदी आहे हिनखे वधीक लज़ीज़ बणाए छॾींदो आहे जी। हीअ आहिनि कढ़ी पतो आहे, जीरो आहे, ऐं जेके गोगाई मिर्च आहे, ऐं ही जेके राई दाणा चवंदा आहिनि जंहिंखे असां सिंधी में सरें जो बीज हूंदा आहिनि, इहे हिन में वेंदा। हीअ माने कढ़ी पते जी जेका सुर जी आवाज़ ॾाढी सुठी लॻंदी आहे। ऐं ही 3 जेके आहिनि टमाटा आहिनि। अच्छा, हीअ सिर्फ़ु असांखे जंहिंमें लास्ट में हिनखे यानी जी पेस्ट ठहंदी? जी जी न पेस्ट कान ठहंदी, इहा तड़को आहे हिन जो। अच्छा जी जी, टमाटो सॼो ई विझबो? हा सॼो ई विझबो। थोरो हल्को नरम थींदो ऐं ऑयल मूंखे थोरो घटि थो लॻे त मां तलो जेको तलो कुकिंग ऑयल थोरो अञा विझंदुसि। माशाल्लाह हीअ ॾिसो, वाह वाह, या वाकई नई रेसिपी आहे ऐं ज़रूरु ट्राई कजो जेके बि असांजा व्यूवर्स असांखे ॾिसी रहिया आहिनि। छो त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे नाहिनि ख़बर हूंदियूं। वरी माशाल्लाह जॾहिं अहिड़ा शेफ असां वटि ईंदा आहिनि ऐं असांखे नयूं नयूं शयूं सेखारींदा आहिनि त ॾाढी यूनिक रेसिपी थी लॻे पई। गुजराती चिकन जी रेसिपी आहे। तव्हां ही सभ खां वॾी ॻाल्हि आहे की मानी सां त खाई वेंदी आहे, पर अछा चांवर आहिनि उन्हनि सां बि ॾाढी लज़ीज़ लॻंदी आहे जी। हीअ तड़को हाणे असां हिन जे मथां ॾींदासीं। वाह वाह, कढ़ी पते जी खुशबू ऐं असांजे तलो कुकिंग ऑयल जी खुशबू जेका आहे हीअ भाॼी खे वधीक लज़ीज़ बणाईंदी। माशाल्लाह तव्हांजो कलर ॾिसो, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। जेसि ताईं हिनखे दम अचे, पाणी सुकेसि ऐं ग्रेवी हिनजी तयारु थिए तेसि ताईं एहतिशाम तव्हांजी। अच्छा, पंहिंजो तव्हां ॿुधायो त 20 तारीख़ ते 20 रमज़ान ते इनशाला तव्हां अफ़्तारी असां सां गॾु कंदा, ठीकु आहे? त मुंहिंजी इहा फरमाइश आहे। जी जी, हींअर मां ॿुधाए रहियो आहियां त 20 तारीख़ ते जेकी अफ़्तारी ठहंदी इनशा अल्लाह उहा किरण ई किचन में ठाहींदी। मुंहिंजे हथ जो बि खाधो चखे ॾिसनि न, मां चखींदी आहियां, ईअं न आहे त इनशा अल्लाह अली भाई मां गॾु मिली करे इफ़्तारी ठाहींदासीं इंशाअल्लाह। बिल्कुलु। त असां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं, जेके असांजा ज़ैनुल आबिदीन
जेके हैदराबाद में तशरीफ़ फरमा थिया आहिनि उन्हनि जी सुरीली आवाज़ सुरीली अंदाज़ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं। जी ज़ैन बिस्मिल्लाह। हलीमा मां तुंहिंजे भागन तां सदके तो मदनिया जो पींघो लुॾायो बि हूंदो लोॾियो बि हूंदो लुॾायो बि हूंदो। हलीमा मां तुंहिंजे भागन तां सदके कॾहिं प्यार मां पंहिंजी ॿाहुनि में आणे। हलीमा मां तुंहिंजे भागन तां सदके कॾहिं प्यार मां पंहिंजी ॿाहुनि में आणे। छिके पंहिंजी छातीअ सां लायो बि हूंदो तो मदनिया जो पींघो लुॾायो बि हूंदो लोॾियो बि हूंदो लुॾायो बि हूंदो। हलीमा मां तुंहिंजे भागन तां सदके तो वींजार सिंगार पाराए सुरमो। हलीमा मां तुंहिंजे भागन तां सदके तो वींजार सिंगार पाराए सुरमो। तो खादीअ खिलो ॾे खिलायो बि हूंदो तो मदनिया जो पींघो लुॾायो बि हूंदो लोॾियो बि हूंदो लुॾायो बि हूंदो। मिस्र हिकिड़ो पढ़ो हिकिड़ो मिस्र पढ़ो। हलीमा मां तुंहिंजे भागन तां सदके हलीमा मां तुंहिंजे भागन तां सदके तो सुहिणे जो चेहरो ॾिठो हूंदो मुर्की। हलीमा मां तुंहिंजे भागन तां सदके तो सुहिणे जो चेहरो ॾिठो हूंदो मुर्की। साईं तो ॾे ॾिसी मुस्कुरायो बि हूंदो तो मदनिया जो पींघो लुॾायो बि हूंदो लोॾियो बि हूंदो लुॾायो बि हूंदो। सुभान अल्लाह ज़ैनुल आबिदीन माशाल्लाह। ज़ैन जे लाइ हिकिड़ी शइ ज़रूरु चवणु चाहींदसि माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो प्यारो ॿारु आहे ऐं हाणे त माशाल्लाह वॾो थी वियो आहे ऐं जॾहिं इलाही नंढो हुयो त उन वक़्त खां वठी असांजी ट्रांसमिशन्स जो हिसो थींदो रहंदो आहे ऐं इहो उहो आवाज़ु आहे जेको मूंखे कंडियारे मां बि ॿुधण में आयो मूंखे हैदराबाद मां बि ॿुधण में आयो ऐं मूंखे चवंदो हुयो त किरण आपी तव्हां सुञातो मां केरु आहियां ऐं मां हिकदमि चवंदी मां ज़ैन थो ॻाल्हाए पियो। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ॾाढी प्यारी तव्हां नात असांखे ॿुधाई आहे ईअं ई तव्हांखे अलाह साईं कामयाबियूं अता करे ईअं ई तव्हां पढ़ंदा रहो ऐं असांखे ईअं ई नातूं ॿुधाईंदा रहो। ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे व्यूवर्स ॾिसंदा रहो इफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान। महिमान रमज़ान में तव्हांखे ॿेहर भलीकार करे रहिया आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो स्पेशल इफ़्तार ट्रांसमिशन ऐं असांजी ट्रांसमिशन माशाल्लाह ॾाढी बहितरीनु हली रही आहे ऐं किचन में बि ज़बरदस्त जेको आहे हिकिड़ी रेसिपी ठही रही आहे उहा बि तलो कुकिंग ऑयल में अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बना ऐं उहा बि गुजराती चिकन जी रेसिपी। त अली भाउ किथे पहुती? जी बिल्कुलु ऑलमोस्ट तयारु आहे बसि आख़िरी हिकिड़ी शइ हिन में विझंदासीं। ॾिसो बिल्कुलु तयारु आहे दम ते अची विया आहिनि जो कलर माशाल्लाह ऐं तलो कुकिंग ऑयल जेको असांजो आहे उहो तमामु जी लज़ीज़ ख़ुशबू अची रही आहे। आख़िर में असां मलका जा गरम मसालो जेको आहे मलका जो तमामु बहितरीनु हूंदो आहे। तव्हां बि पंहिंजे घर में मलका वारनि जो इस्तेमालु कंदा कयो। हिन में काफ़ी वैराइटीज़ आहिनि ज़ीरा पाउडर आहे सिंधी बिरयानी आहे सीख कबाब आहिनि तंदूरी चिकन आहिनि काफ़ी वैराइटीज़ आहिनि। मां
तक़रीबन हिन जे मथां आख़िर में गरम मसालो तक़रीबन हिकु टीस्पून आहे उहो विझंदुसि सही वधीक असांजी जेका रेसिपी में लज़त ठीकु आहे। आणींदो ज़बरदस्त असां तई वरी डिश आउट कयूं था आख़िर में ठीकु आहे तेसि ताईं पंहिंजे प्रोग्राम खे असां अॻिते वधायूं था ऐं हींअर नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शामिलु करण लाइ पंहिंजी ट्रांसमिशन में असांजा ॿ हिकु तमामु ख़ूबसूरत आवाज़ आहिनि जेके असांजा पुराणा जेको दौरु आहे जॾहिं मौलू शरीफ़ तव्हां ॿुधंदा हुआ पंहिंजे ॻोठनि में त उन हवाले सां असांजा ही फ़क़ीर ग़ुलाम हुसैन ऐं पुनल जोखियो साहिबु असां सां गॾु वेठल आहिनि उन्हनि जी आवाज़ में असां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शामिलु कंदासीं जी बिस्मिल्लाह रहमान असां तव्हांजी ख़िदमत में हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब जन जी ख़िदमत हुज़ूर जी आहे हा मूं फ़क़ीर छा आहे तक़रीबन 50-60 साल पुरानी आहे हा बिस्मिल्लाह टेम ते पंध जो रवाज हा। पंध जे ज़रिए जी जी उहा जेका आहे सा सिटरा हाजी ठीकु आहे ठीकु आहे बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब खिलंदा हलो 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 मुझे महबूब जे मुल्क ते हलो हलो मुझे महबूब जे मुल्क ते हाजी अदा हलंदा हलो है खुशीअ मां खिलंदा हलो 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 मुझे महबूब जे मुल्क ते हलो हलो मुझे महबूब जे मुल्क ते जबल जो पंधु छा कंदो है जबल जो पंधु छा कंदो हर कोहली उते पहुचंदो हर कोहली उते पहुचंदो चोटन ते चढ़ंदा हलो है चोटन ते चढ़ंदा हलो 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 मुझे महबूब जे मुल्क ते हलो हलो मुझे महबूब जे मुल्क ते हलंदा हलो वो खुशीअ मां खिलंदा हलो 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 मुझे महबूब जे मुल्क ते हलो हलो मुझे महबूब जे मुल्क ते भली फाटी पवन है पैर भली फाटी पवन जो मदीने में जमाई तू जाम कुलू जो कछू रेठड़ा हूंदा हरम में दिलर बाजो तर वठू हो बवारन के हुकूमत जा सिपाही छा कंदा लख भेरा से सहन लजपाल जे खातर लछू कुझु न अॼु करका करे मुंहिंजो जीव थो झोरे अलाए छा थे चयाऊं चुंबुन खे चोरे ख़ुदा खंभिड़ा ठूं करे के सजण जे थोरे त मां बि पंहिंजे महबूब खे वञी ॾिसां डोरे ग़ुलाम नबी कजान छा पर घर सॼो घोरे अदाईअ ई ओरे मां त कुझु साण कठे वञा पैर भले फाटी पवन पैर भले फाटी पवन ओ माण्हू चरियो भली पिया चवन माण्हू चरियो भली पिया चवन चोटन ते चढ़ंदा हलो है चोटन ते चढ़ंदा हलो 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 मुझे महबूब जे मुल्क ते हलो हलो मुझे महबूब जे मुल्क हाजी अदा हलंदा हलो हाजी अदा हलंदा हलो खुशीअ मां खिलंदा हलो 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 मुझे महबूब जे मुल्क ते हलो हलो मुझे
मुझे मदन जे मुल्क ते अल्लाह कोन ॾिसो कंहिं चोट खे कोन ॾिसो कंहिं चोट रे हलो मोहम्मद घोट दे हलो मोहम्मद घोट दे हलो मोहम्मद घोट तोर तिखी टुरंदा हलो है तोर तिखी टुरंदा हलो 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 मुझे महबूब जे मुल्क ते हलो हलो मुझे महबूब जे मुल्क ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह फ़कीर गुलाम हुसैन ऐं पुनल गुलाम सरवर साईं वाह वाह माशाल्लाह गुलाम सरवर साईं ऐं पुनल खान जोखियो जेके तमामु बहितरीनु आवाज़ में अंदाज़ में हाजी गुलाम नबी मैसर जी शाइरी पेश कर रहा हुआ टाइम बिल्कुलु घटि आहे मुक़ाबिलो तव्हां ॾिसो था तमामु सख़्तु लॻो पियो आहे इलाही ॿिया बि सना ख़ान वेठल आहिनि असां सां गॾु ऐं असांजी हेॾां भेण वेठल आहे उनखे नात ॿुधंदो निमरा हुसैन आपकी आवाज़ में ना शामिल करते हैं माइक तमाम प्लीज हेॾां ॾिजो मेरे ख्यालों में वो एहसास की सूरत मैं भूल जाऊं ये कभी मुमकिन तो नहीं है दिल सुन के उनका नाम धड़कता है जोर से हालांकि उन्हें आँख से देखा तो नहीं है वो शहरे मोहब्बत जहाँ है वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है वहीं घर बनाने को जी चाहता है सुभान अल्लाह बाबा कॉस्मेटिक्स जैसा और गिफ्ट हैम्पर्स भी आहिनि रखे जमा लंबे अरसे तक त हिते जेको आहे मां निमरा खे ॾियणु चाहींदमि ऐं हिन पासे जेको मां ज़ैन खे ॾियणु चाहींदमि अच्छा ही आहे वाउचर जेके आहिनि उहे बि ज़ैनी तरफ़ वेंदो ऐं असांजी भेण तरफ़ वेंदो ज़ैन हे बि मर्चेंट गिफ्ट वाउचर आहे 35% हुनजो ऑफ आहे ऐं ही बि असांजे भाउ जी तरफ़ ऐं ही साईं असांजा जेके आहिनि पुनल खानी गुलाम हुसैन तव्हांजे लाइ ही 35% मर्चेंट गिफ्ट हैम्पर आहे वाउचर आहे सॉरी 35% ऑफ आहे ऐं भाई हिकिड़ो आहे उहो असांजे भाउ खे ॾेई छॾियो ये आपकी तरफ आख़िर में जी ना तरफ़ अंदाज़ आख़िर में कुछ ही टाइम बची हुआ है पर किचन में जल्दी जल्दी सां जी जी किचन में बस असां हिकिड़ो शेक ठाहे रहिया आहियूं केले ऐं चीकू जो मां थोरो मैकडोनल्ड्स जे बारे में ॿुधायां थो असांजी रोज़ अफ़तारी जी जेको बंदोबस्तु कंदो आहे मैकडोनल्ड्स कंदो आहे आई एम लविंग इट ऐं असां हाणे चीकू ऐं बनाना जो जेको शेक आहे गुलबहार मरहबा जी शरबत आहे उन सां असां ठाहींदासीं जी जी बिल्कुलु असांजी जेका आख़िरी रेसिपी आहे उहा तयारु थियण वारी आहे ऐं जल्दी जल्दी सां नात जी तरफ़ हलंदासीं रिज़वान हैदरी साहब जी तरफ़ हलंदासीं हुनजी आवाज़ में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं जी रिज़वान भाई बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त टाइम जी कमी आहे मुख़्तसिर रहमत जी पई बरसे बरसात मदीने में ऐ काश वञी रहिजे हिक रात मदीने में शायर चवे थो अगर मदीने में वञूं त छा थींदो दर्दन जी दवा मिलंदी मर्ज़न खां शिफ़ा मिलंदी दर्दन जी दवा मिलंदी
मर्ज़न खां शिफ़ा मिलंदी थी वेंदी ख़त्म हर का फ़िक्रात मदीने में ऐ काश वञी रहिजे हिक रात मदीने में। ये चवे तो किथे मां गुनहगार जा हथ किथे कायनात जे सरदार नबी जो रोज़ो। पर शायर छा तो चवे आसी का न कर गणती हिक वार तू पुचुर्गो आसी का न कर गणती हिक वार तू पुचुर्गो बिगड़ियल थी वञे बणजी हर बात मदीने में ऐ काश वञी रहिजे हिक रात मदीने में। माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी जल्दी जल्दी सां असांजी जेकी रेसिपी आख़िरी आहिनि अली भाई उहा जी बिल्कुलु ये स्क्रीन ते ॾेखारे छॾियो। हाँ गुलबहार जो जेको गुलबहार मरहबा गुलबहार जी शेक जेका ठाही आहे चकू ऐं केले में तव्हां ॾिसी सघो था ज़बरदस्त इन जो कलर आहे ऐं अफ़्तारी में इंशाल्लाह तव्हां बि ठाहींदा कयो ऐं इंजॉय कंदा कयो। ज़बरदस्त असांजी रेसिपी डन थी चुकी आहे ऐं असांखे हिकिड़ो दफ़ो गुजराती चिकन बि ॾेखारे छॾियो जी स्क्रीन ते। वाह वाह बेहतरीन ज़बरदस्त। अॼु जी अफ़्तारी असांजी माशाल्लाह गुजराती चिकन ऐं गुलबहार जे मिल्क शेक सां गॾु। हाँ बिल्कुलु थाई मैकडोनल्ड सां गॾु असांजी इंशाल्लाह। तरफ़ां ख़ुदा हाफ़िज़ इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। जी बिल्कुलु आख़िर में ख़ुदाफ़िज़ मां बि कंदमि सुभाणे गॾु हूंदासीं नात जा ॿ शेर हाफ़िज़ हसनैन उन तरफ़ हलंदासीं। जी मुझे खता कार सा इंसान मदीने में रहे बन के सरकार का मेहमान मदीने में रहे बन के सरकार का और याद आती है मुझे मदीना की वो बात याद आती है मुझे ले मदीना की वो बात कि जिंदा रहना हो तो इंसान मदीने में रहे जिंदा रहना हो तो इंसान मदीने में रहे मुझे खता कार सा और छोड़ आया हूँ दिलो जान ये के आज़म छोड़